मसूर भुरगड़ी खां रिपोर्ट कर रहा है महबूब लगारी। मसूर भुरगड़ी खां हैदराबाद ऐं अंदरि शानदार लोकल बस सर्विस पंहिंजो वजूद विञाए वेठी। हाणे उन जी जाइ ते नंढियूं सुज़ुकियूं रोड ते ॾिसण में अचण लॻियूं, जिन में रोज़ानो सवे मुसाफ़िर सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। कॾहिं इन रूट ते लॻभॻि 30 खां वधीक वॾियूं बसूं हलंदियूं हुयूं, जेकी न रुॻो आरामदाह सफ़र मुहैया कंदियूं हुयूं, पर आम माण्हुनि लाइ सस्ती ऐं महफ़ूज़ आमद व रफ़्त जो ज़रियो पिणु हुयूं। वक़्तु गुज़रण सां गॾु स्पेयर पार्ट्स, डीज़ल ऐं तेल जी क़ीमतुनि में वाधि सबबि बस मालिकनि लाइ कारोबार जारी रखणु ॾुखियो थी पियो। नतीजे तौरु केतिरनि ई बस मालिकनि पंहिंजो कारोबार बंदि करे छॾियो, जंहिंखां पोइ आहिस्ते आहिस्ते बस सर्विस मुकमल तौरु ख़तम थी वई। हुन वक़्तु मसूर भुरगड़ी खां हैदराबाद ताईं सिर्फ़ सुज़ुकी गाॾियूं हलनि थियूं, जेके न सिर्फ़ सोढ़ियूं आहिनि, पर मुसाफ़िरनि जी गुंजाइश खां वधीक माण्हुनि खे विहारण सबबि ख़तरे जो सबबु बणियल आहिनि। औरतुनि, शागिर्दनि ऐं बुज़ुर्गनि लाइ सफ़र करणु इंतहाई मुश्किल थी वियो आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त शानदार बस सर्विस जी बंदिश खां पोइ न सिर्फ़ सफ़री सहूलियतूं घटिजी वयूं आहिनि, पर रोज़ानी मज़दूर ऐं शागिर्दनि लाइ आमद व रफ़्त जो वॾो मसइलो पैदा थी वियो आहे।